असल में छा वो जो असां पढ़ंदा हुआसीं न जॾहिं मिडिल में 6 खां 8 ते उस्ताद असांजा टीचर्स जेके हूंदा हुआ ॾाढा डिफरेंट हूंदा हुआ हिकिड़ो उस्ताद हुनजो हलण जो अंदाज़ ऐं हुनजी सलाम जो जवाबु जेको आहे उहो ॾाढो टिपिकल हूंदो जेको अॼु ताईं माना मुंहिंजे ज़हन ते नक्श आहे हाणे माना एज़ अ एक्टर माण्हू खे परफॉर्म करणु वरी हिकिड़ो ॿियो टीचर हूंदो इहो माना घुमंदो संत खे सलाम कया सलाम सर अस्सलाम वालेकुम एॾो टिपिकल हूंदा टीचर हूंदो हुयो साईं ॾाढो माना संत हूंदा न इहे पार्क ठहियल संतर ते संतर जेको आहे घुमंदो सुबुह सां जीअं असेंबली थींदी पोइ वरी माना जेके पीटी जा पीरियड हूंदा पीटी पीरियडनि में वरी उस्ताद रिलैक्स छंदा शागिर्दनि खे बजाए हीअं करणजे हीअं करणजे पोइ माना छव ते वेठा हूंदा पोइ सर जो माना इहे संतर शागिर्द फर्ज़ आहे न सलाम साईं सलाम अलैकुम माना मुस्कुराए ॻाल्हाइबो न मुस्कुराए करे जेको आहे तमामु जेको आहे अॼु ताईं जेको आहे न ऐं उहो ॾाढो बहितरीनु उस्ताद हूंदो ॿई इहे टीचर गुज़ारिया माना इहे उस्ताद उस्ताद थोरो स्टाइल हलण जो कान हो न ॾेढो ओचितो जवाबु अहिड़ो ॾींदो हुओ असां को झिरक निकिरी वेंदो हुओ न भले उस्ताद जन शागिर्द हुजनि माना इहो उस्ताद हिलांदो बसि मां सिधो ईंदो ॾिसंदो वेंदा न अलाह जन्नत नसीब करे ॾाढा बहितरीनु उस्ताद